الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وسلم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف پڑھو. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. अज 12 जनवरी सन 2022 अरबा वारे ॾियारे ते ॻोठ जुम्मा खान बिरोईअ में बिरादर अज़ीज़ भाऊ अब्दुल्ला ऐं जुमला जमात सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां सालियानो प्रोग्राम रखियो आहे. तव्हां सां बि पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां जमो थिया आहियूं. अॼु अल्लाह जे रहमत जो वॾो मींहुं जुम्मा खान बिरोई जे ॻोठ जे वण जे पन जे मथां वसी रहियो. ॾींहं जे आख़िरी टाइम ताईं रहमत वसंदी. शाम जो जॾहिं घर हलंदासीं खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं. सभु ॾाढा चओ इंशा अल्लाह. तकरीर जे शुरू करण खां मां अर्ज़ु हिकिड़ो कंदो आहियां त उहा दुआ उहा मजलिस अल्लाह वटि एसी ताईं क़ाबिल क़बूल न आहे. उहा दुआ टंगजी पवंदी आहे, मथे न वेंदी आहे जंहिं दुआ में मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ़ न पढ़ियो.
उहा मजलिस भी अल्लाह वटि क़बूल नाहे जंहिं मजलिस में आका साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ियो न वञे। साईं ने फरमाया जेको मुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथां 10 दफ़ा रहमत वसाईंदो। जेको 10 दफ़ा दुरूद पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथां 100 दफ़ा रहमत वसाईंदो। ऐं जेको आमिना जे लाल इमामुल अंबिया सभु चओ सदको वञास मिठड़े नाले चओ सल्लल्लाहु अॾे नथा चओ अलैहि वसल्लम सल्ली अला मुहम्मद अलैहि सलातो वसलाम। जेको 100 दफ़ा मुंहिंजे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो पोइ रब तबारक व तआला फरमाए थो इन जे पेशानीअ ते लिखोसि त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। मुनाफिकी का भी परे आहे त जहन्नम जी बाहि का भी परे। सहाबी सगोरो आहे मदीने जे मीर खे चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा साईं जॾहिं मां दुआ घुरंदो आहियां न उन दुआ में हिकिड़ो हिसो तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां 3 हिसा पंहिंजे लाइ अल्लाह साईं खे अर्ज़ कंदो। साईं ने फरमाया जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा। अल्लाह तोखे जज़ाए ख़ैर अता फरमाए पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे। जे साईं जॾहिं दुआ घुरंदुमि उन दुआ में 2 हिसा तव्हांजे मथां दुरूद 2 हिसा पंहिंजा कम अल्लाह खे अर्ज़ कयो। पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे। जे साईं दुआ घुरंदुमि पोइ 3 हिसा तुंहिंजे मथां दुरूद और सलाम पढ़ंदुमि हिकिड़ो हिसो साईं पंहिंजा कम अल्लाह साईं खे। पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे। इन मूले ॾिसो चई साईं जॾहिं हाणे दुआ घुरंदुमि उन दुआ में सिर्फ़ ऐं सिर्फ़ तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदुसि। थोरो ॾाढा सुभाणे सुबुह जो टाइम आहे उस बि अथव कुझु तपो ॾाढा चओ छा चईंदे साईं जॾहिं मां दुआ घुरंदुमि सिर्फ़ तुंहिंजे मथां सलात पढ़ंदुमि ॿियो कुझु बि। पोइ आका साईं फरमाइस पुट ॻाल्हि ॿुध हाणे इन दुआ में सिर्फ मुझे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदे त पोइ अल्लाह खां कुझु बि न घुरजांइ बग़ैर घुरण जे सभु अल्लाह तुंहिंजा मसइला हल करे छॾींदो। तंहिंजे करे हूअ त तव्हांजे मथां हक़ आहे त हुज़ूर जे मथां सदको वञासि मिठड़े नाले मोहम्मद जे मथां सलात पढ़ण दुरूद पढ़ण ते हक़ आहे। पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नालो मुबारक ॿुधो न मोहम्मद त हाणे तव्हांजे मथां वाजिब थी पियो माना फर्ज़ जे वेझो आहे त हाणे तव्हां मुंहिंजे मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ो। वॾो नथा पढ़ो त एतिरो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महीनो जमात सानीअ जो आहे इस्लामी। हिन महीने में खलीफ़े अव्वल खलीफा बिला फसल खलीफतुर रसूल एवाने मोहम्मद में सब खां पहिरियां अव्वल नंबर ते ईमान आने में पहरे नंबर ते हिजरत करण में पहरे नंबर ते नबी सां रोज़े में वञण पहरे नंबर ते मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जन्नत में पहरे नंबर ते ऐं कम जे ॾियारे जॾहिं मोहम्मद उथंदो पंहिंजे क़ब्र मां त अबू बकर भी पहरे नंबर ते गॾु बीठो हूंदो। उनजी वफ़ात हिन महीने 22 जमात साल। मुंहिंजी दिलि थी चए त मां सिद्दीक़ अकबर जा फज़ाइल पढ़ा। ॿुधो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मक्के पाक में। मुंहिंजे थोरो ॾिसो हीअ ॻाल्हि सम्झण जी। नबी साईं जो ॼमण मक्के पाक में, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचपन मक्के पाक में, जवानी जा 40 साल मक्के पाक में गुज़रिया। साईं जन इबादत कंदा हा ग़ार जे अंदर। पोइ उन सां मुंहिंजो नंढड़ी उमिरि वारो मुंहिंजो मौला अली भी गॾु वींदो। 15 ॾींहं जबल जे चोटी ते ग़ार ते मोहम्मद अल्लाह जी इबादत कंदो। उते ग़ार में क़ुरान नाज़िल जिब्रील आयो इक़रा मोहम्मद पढ़। थोरो मुंहुं ॾिसो एॾे न ॾिसो दर ॾे। जंहिं यार जे लाइ आया हो न हुन यार जो ॿुधो बयान।
इक़रा मोहम्मद पढ़। साईं जन फरमायो मां अन बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां। ॿुधो ॿुधो, ग़लत माना न कढिजो त मौलवी साहब जे त नबी साईं खे पढ़ियो न हो। माना उम्मी हा, ऐं उम्मी उनखे चइबो आहे जो कलम ऐं स्लेट खणी कंहिं बि उस्ताद जे अॻियां गोॾा खोले पढ़ियो, इनखे उम्मी चइबो। कलम ऐं स्लेट खणी मुंहिंजो मोहम्मद कंहिंजे अॻियां पढ़ियो न हो। जी पढ़े थो त पोइ भली हिकिड़ो माण्हू प्राइमरी पढ़े, भली हिकिड़ो माण्हू क़ाइदो पढ़े, भली उहो वॾो शेखुल हदीस थी वञे, पर उस्ताद त दर्जे में मथे अथसि। बाबा मुंहिंजो उस्ताद आहे। अबा मुल्क जो सदर थी वञे पर जंहिं प्राइमरी पढ़ियो चवंदो बाबा मुंहिंजो उस्ताद आहे। चूंकि इन सॼी काइनात में मोहम्मद करीम खां वधीक को अफज़ल आहे ई कोन, शान में को मथे आहे ई कोन। हे वन नंबर, फर्स्ट नंबर, पहिरियों नंबर जे इन काइनात में आहे, जंहिंजो नालो आहे मिठड़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभु चओ सदको वञा नाले मुबारक मोहम्मद। चवंदो तव्हांजा चप ॿ दफ़ा पाण में चुमी ॾियो। साईं जो को मथे आहे ई कोन, तंहिंजे करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को उस्ताद दुनिया में हुयो ई कोन। मिठे मोहम्मद जो उस्ताद अल्लाह पाण। चई मां पढ़ियल न चई इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। मोहम्मद उन रब जो नालो वठी पढ़ जे अल्लाह इंसान खे कतरे मां पैदा कयो, नुतफ़े दिगम अलग। साईं घर आया, नबी साईं जी बीबी अम्मा खदीजा। चयो ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, खदीजा मुझे मथां चादर त विझ, कप कपी जानी। मां ही आवाज ॿुधो आहे त अम्मा खदीजा दी चवे से सोना मोहम्मद तोखे कुझु न थियो, सोना तू ॾाढो भलो। चओ न सुभान अल्लाह। सोना तुंहिंजो अखलाक भलो, तुंहिंजो मिलण भलो, तुंहिंजो जुलण भलो, तू रहमत आहे। सोना तू वॾनि जी इज़त करे, नंढनि ते शफ़क़त करे, ओड़े पाड़े सां भलो हले, माण्हुनि खे ॾे, कंहिंसां अॼु ॾींहं ते ॾंद ॾेई न ॻाल्हायो अथई। तुंहिंजा अखलाक एॾा सुहिणा आहिनि, तुंहिंजो चेहरो, तोखे कुझु न थींदो। घबराए न। वठी वियसि पंहिंजो सौट हो अम्मा खदीजा जो, जेको तौरात जो वॾो आलिम, हुन सां वञी ॻाल्हि की त मोहम्मद ही गार में आवाज़ ॿुधो आहे त उन तौरात खोलियो। सुभान अल्लाह। चवण मुंहिंजो वाइस थधो आहे अॼु, पर तव्हांखे सम्झण जी ज़रूरत। हीअं तौरात खोले चो मदीने जे मीर जी तारीफ़ तौरात में लिखियल, इंजील में लिखियल, ज़बूर में लिखियल है, कुरान। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिलबर असां तुंहिंजी तारीफ़ अॻियनि किताबनि में लिखी आहे। हे यहूदी वॾा हरामी दई, हे तोखे सुञाणींदा आहिनि। अल्लज़ीन यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, हे तोखे ईअं सुञाणींदा आहिनि, तुंहिंजी सचाईअ खे ईअं सुञाणींदा आहिनि जीअं माण्हू पंहिंजे पुटनि खे सुञाणींदो आहे। पर अंधानत वारे शान वारे पने जे मथां हथ रखी लिखी न असां लिखी आहे। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु हिन साल मदीने हलंदो। अबा जेको होरियां चवंदो पंधु वेंदो, अब पंधु राज़ी हो छा? पंधु वेंदो त 3 साल लॻंदा। ॾाढा सुभान अल्लाह चवंदे त कराची खां जहाज़ मिलंदई, जिते ताईं कुल 3 कलाक लॻंदई। अल्लाह तो फरमाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ तौरात में लिखियल, इंजील में लिखियल, ज़बूर में लिखियल। ओ चवे सो खदीजा घबरान, इहो आवाज़ मामूली आवाज़ लागे, मोहम्मद हिन उम्मत जो आख़िरी नबी थियण वारो आहे। साजन सुम्ही पिया, ॿुधो सुम्हा हल, वक़्तु गुज़रंदो वियो, साजन सुता पिया कंबल पाए। हुजूर अल्लाह जो महबूबा मञो था,
मिठो प्यारो सोनो महबूब जी हर अदा मुझे रब के ॾाढी वणंदी आहे। हुजूर घुमे तरफ कसम खणे कुरान में मके जा हुजूर मुर्के त कसम खणे हुजूर जे चेहरे जा हुजूर ॾिसे त मोहम्मद करीम जे उम्र जा कसम रब कुरान में कया। अल्लाह 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 जुमा कान बिरोई जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो मुझो साईं चादर पाए वेठो रब तो फरमाएस या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव युक़्स मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरतिलिल क़ुरआन तरतीला। ओ चादर पाए करे वेण वारा मुझा दिलबर रात जो जने सुबह कुछ सो सुबह वरी पोयो सो थी करे वरतिलिल क़ुरआन तरतीला। मुझे हिन कुरान के ठाए ठाए पढ़। अल्लाह अल्लाह हुजूर चयो ओ मुझा मौला के मां रात जो कुरान पढ़ा केर ॿुधंदो कायनात सुती पई ईअं जो पढ़ा त अबू जहल ॿुधे मन न मन कलमो नसीब थिएसि शेबो ॿुधे पर मुंहिंजा दिलबर सभु सुता बयान कुरान पढ़ा केर ॿुधे। अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना नबी ओ मुंहिंजा दिलबर नबी रात अधरात सारी कायनात सुती पई पोइ नमाज़ में तहज्जुद वारे वक्त में नमाज में कुरान तू पढ़ त मुंहिंजा सोना तुझे कुरान के मां अल्लाह पाण ॿुधा। जुमा खान बिरोई जा मुसलमानों के कुरान हुआ जो अल्लाह पाण ॿुधे तो पढ़ियो भी नहीं ॿुधो नबी सही पाण ॿुधो साहबी में कुरान पढ़े नबी सही जे दर ते भी सुबुह थी पुट वाह जो कुरान पढ़ियो मां मोहम्मद जी लूह लूह ठारे पुट हेॾे अच त मां मोहम्मद तुझे चप्पल ते चुभी ॾियां जे चप्पल सां कुरान पढ़ियो। अॼुकल्ह माण्हू खे कुरान नथो शेर ॾाढा था वणनि ओसारा ॾाढा था वणनि दोहीड़ा ॾाढा था वणनि कहाणी ॾाढी कुरान नथो। अल्लाह के भी कुरान वणे मदीने जे मीर के भी कुरान वणे जे जुमा कान बिरोही जे गोठ जे मुसलमाननि खे कुरान वणे थो त पोइ सभु मुहब्बत सां सुभान अल्लाह ॿुधायो। कुरान में मज़ो वॾो साईं सुता पिया अल्लाह फरमाया अय्युहल मुद्दस्सिर चादर पाए सुबह तभी चे या अय्युहल मुज़म्मिल ए चादर सुबह पयो आ कबल पादल्ला अल्लाह फरमाया अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बक फकब्बिर। रब तो फरमाए ओ कबल पाए करे सुबह वारा मुझा सोना कुम उठ फौरन उठ फ़अंज़िर मरु के निजर व रब्बक फकब्बिर उठी करे मां अल्लाह जे तौहीद जा नारा हण तौहीद जो नारो केड़ो आ हली करे खारे तोरण तकबीर जे नारे जे लाइ चयो कारी इरफान बस वो नारे तकबीर न न न ये जो अल्लाह अकबर यो रब जी तकबीर आ वॾाई त वॾो वॾो जेकॾहिं कायनात में ताक़त वारो आहे त वो ॿियो कोई भी नाहे। इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ रब तो फरमाए सॼी ताक़त कंहिं वटि बि न अथव सॼी ताक़त मां अल्लाह सुपर पावर हिकु अल्लाह त सुपर पावर हिकु ॿियो कोई भी न। अल्लाह फरमाए मुझा दिल बरवान ज़रा शीरत कल अक़रबीन ॿुधो ॿुधो वेजन वेजन माइटन के दे जा रग में हक माइटन जो
तबलीग करणी आ तक में माइटन ने वञंदा मुंहिंजा माइटन छो त लो हिते तबलीग जमात वारा बि पठान ईंदा तव्हां उन्हनि जी ॻाल्हि घटि सम्झंदव चवंदो पठान पर जे पिरो ई तबलीग अचनि त सभु हुनखे बाबा पंहिंजा माइटन खे ॾेजार ख़ैरात करे बि माइटन खे अॻ में ॾे मिठाचारी करणी अथई बि माइटन न छिन माइटन खां तबलीग जो हक़ माइटन जो जेकॾहिं मदरसे में ज़कात थो ॾे तके माइट वारो मदरसो ॻोल्ह पाड़ो माना वेझो रब फरमायो दिलबर पंहिंजनि मिटनि माइटनि खे ॾेजर अल्लाह अल्लाह जुमा खान पिरोई जे ॻोठ जा मुस्लमान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा जबल जी चोटी ते चढ़ी करे ऐलान था कनि या माशरल कुरैश हुजूर जो आवाज़ मक्के जे घर घर में दर दर ते माई मर्द कन ते बोदो अब्दुल जब्बार वाइज़ो करे जैसी तई एजाजी को साउंड न ले यार मुझो आवाज न ले अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मुझे सही जो आवाज मक्के जे घर घर में बोदो सबने चयो यार लो मोहम्मद सने तो सब आया मुझो सही जबल जी चोटी ते चढ़िया बीठन काफर हेठ बीठन हुजूर पारिया पारिया पंहिंजे ज़ात जे बारे में पुछंदा ओ मक्के वारो मांखे सुञाणो था हा साईं मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब आमना जो लाल ख्वाजा अबू तालिब जो भाटियो सुञाणो त हुजूर फरमा मक्के वारो मां मोहम्मद जो ॼमण मक्के में आओ साईं हुजूर फरमा मुंहिंजो ॼमण अजीब आओ साईं तू जाए साईं ॼमण सां तोखे गुस्ल बि थियल हो तो जो सुरमो बि पातल हो तुझो नालो भी वडियल हो ॼमण सां मक्के जे घर घर में खुशबू आई निरालो ॿार मक्के जे सर ज़मीन ते अहिड़ो सुहिणो ॿार एॾे अंदाज़ में वञी बरकत वारो ॿार न ॼायो न ॼमंदो साईं तुंहिंजो ॼमण भलो हुजूर फरमायो मुंहिंजी बचपन सही बचपन बि तुंहिंजी वाह जी ॿियनि ॿारनि वांगुरु कोन रुलंदे सोना तुंहिंजी बचपन बि प्यारी हुजूर फरमायो मां जवानी में जॾहिं वापार कयो वो कीअं आयो साईं तुंहिंजो वापार तमामु भलो माई ख़दीजा जो सामान खणी करे ॿिया माण्हू बि त हेॾो नफ़ो न थींदो हो तूं जॾहिं खणी वए मोटी आए त ख़दीजा खे ॿीण ते टीण ते नफ़ा थिया हुजूर फरमायो 40 साल मां मोहम्मद करीम जी हेरे 40 साल मां मोहम्मद जी ज़िंदगी गुज़री वई आओ साईं हुजूर फरमायो ओ मक्के वारो 40 साल में मां तव्हांजो को हक़ खाधो न साईं मां तव्हां सां को ज़ुल्म कयो न साईं ठगी कयमि न भला 40 साल मुंहिंजी ज़िंदगी जा गुज़री विया भला मां तव्हां सां को कूड़ ॻाल्हायो न साईं न न तूं सचो तूं अमीन तूं सादिक तो जहिड़ो को सचो आहे कोन असां तुंहिंजी ज़बान मां कॾहिं कूड़ न ॿुधो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो हाणे यार मां मथे ते बीठो आहियां तव्हांखे अगरि मां हाणे तव्हांखे चवां हेॾो फौज थी अचे तव्हां सां जंग कंदी मुंहिंजी ज़बान ते यकीन कंदव या न अल्लाह अल्लाह यक ज़बान सां सभु माण्हू पिया चवनि ओ मोहम्मद असां तोखे आज़मायो तो कॾहिं कूड़ न ॻाल्हायो तूं त चवे थो जबल जे हिन पासे खां पर चओ साम्हूं फौज थी अचे असां सभु ॾे ॾिसो असांखे फौज नज़र न अचे असां चवंदासीं असांजूं अखियूं कूड़ियूं थी सघनि थियूं मोहम्मद तुंहिंजी ज़बान सची आहे एॾो सचो पिया सम्झो एॾो भलो सम्झो था न वाह सम्झो था थोरो सचो एॾो पिया सम्झो हाणे जहिड़ो छो जहिड़ो छो माण्हू चवंदा दवा बि मुला जहिड़े कारण क़ुरान मुंहिंजे हथ में आहे असां जहिड़े कारण आहियूं असां फिरके वारीअ ते लानत कंदा हो असां पंहिंजो बयान मक़सद कंदा हो अल्लाह तो फरमाए क़ुरान मुंहिंजी रसी अथव हिनखे जेको चुबड़ियो न उहो क़ुरान आयो बि मथां आहे वेंदो बि मथे उहो जेको चुबड़ंदो न सभिनी खे क़ुरान मथे खणी वञी जन्नत में पहुचे क़ुरान खे चुबड़ो शेर छा कंदा दोहीड़ा छा कंदा
तौरात मुकाबले में ना आहे से, इंजील ना आहे से, ज़बूर ना आहे से, वो दुनिया जा शेर माण्हू जा ठहियल ईंदा ॻाल्हायो न था। मां तव्हांखां पुछां थो तव्हां बहितर ऐं शेरनि जे किताब खे चुमी ॾींदव न ॾींदव, पर हिनखे घणा दफ़ा ॾींदा वो भलो है वो सभिनी खां मथे आहे न, पर जे मुकाबले में कोई ईंदो न। हुज़ूर फरमायो मके वारो मुंहिंजो एॾो ॼमन निरालो। थोरो थोरो मां हिकिड़ी ॻाल्हि थो अर्ज़ु कयां, थोरो ॿुधो वञी ॿुधाए जेके हिते नथा अचनि न उनखे ॿुधाए। मके वारो एॾो ॼमन निरालो, एॾो भलो ॿार। हुज़ूर फरमायो मके वारो मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम आहे, मिशन, हिकु जशन अथव ॿी मिशन, हिकु जशन नबी जो ॼमण जो, हिकिड़ी वारी मशन मिशन हुज़ूर जो प्रोग्राम। हुज़ूर फरमायो मके वारो मां मोहम्मद हिकिड़ो प्रोग्राम खणी आयो आहियां तव्हां ॾे। से कहिड़ो? हुज़ूर फरमायो चओ छा चऊं? हुज़ूर फरमायो अल्लाह अल्लाह। ओ जुम्मा खान बिरोही जे ॻोठ में अचण वारो मुस्लमानो कलमे वारो, हुज़ूर फरमाए मुंहिंजो प्रोग्राम अथव क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। ॾाढा छा त ख़ल्क़ आई आहे। जो सॼो पिंड नालो भरिजी वियो मोहम्मद अज़ीम, ॿियो चार आहे न। ऐं जुमा खान में पर साल लाइ 2 साल वाइस में हुते वेठासीं 2-3 माण्हू। अॼु त ऐलान ऐं ईंदड़ साल में वरी ॿियो पिंड नालो ॻोल्हियो। ॾाढा नथा चओ इंशाअल्लाह, हक़ समय में अची इंशाअल्लाह रहमत। हुज़ूर फरमायो चओ ला। अब ला माना सब ॿुधा, ला माना ला अरबी में न, ना आहे कोई माबूद। नबी जो वाइज़ आहे, पीछे मोहम्मद जो पहिरियों आहे। अल्लाह जो नालो तो ॿुधो, मां मेड़ खणी आयो। ला ना आहे कोई माबूद, ला ना आहे कोई हाजत रवा, ला ना है कोई मुश्किल कुशा, ला ना है कोई हाजिर नाज़िर, ला ना है कोई आलिमुल गैब, ला ना है कोई मुख्तारे कुल, ला ना है कोई पानी पियण वारो, ला ना है कोई मानी खाराइण वारो, ला न तव कोई मौत ॾियण वारो, ला न तव कोई हयातूं ॾियण वारो, ला ना है कोई धीअ ने पुटनि जो मालिक, ला ना है कोई सजदे जे लाइक़ इल्लल्लाह मगर हिकिड़ो अल्लाह। इहो मिठड़े मोहम्मद जो पहिरियों वाइदो आहे, इफ्तिताह शुरूआत चोटी ते बीठो आहे। सॼो मक्को मुशरिकनि जो आहे, काबे जे अंदर 360 मुत पिया हा। बीठो मोहम्मद अकेलो जवान, चओ मोहम्मद सभिनी बहादुरनि जो सरदार। एॾो बहादुर आहे, ऐलान थो करे। हिते असां डिॼी कंदा यार, इज़हार कीअं कयां? हिन जमायत में आयूं आहियां, पर हाणे कीअं कयां? डिॼां थो, भउ थो थिए। हुज़ूर ऐलान कयो, वॾा वॾा सरदार, रईस जागीरदार, मक्की जा मुहारा, अबू जहल वारा, उतबे वारा, शेबे वारा, बीठा मुहारा। तवज्जो कयो, हुज़ूर चयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जागो था पोइ मुंहुं ॾिसी सुभाणे लड़ंदा जो ॾंडा लॻी वरी पास कना त हणे ॾाढो भलो थी पई। हल पोइ निकिता हलिया वञो, चोरी चोरी वरी अचो बि चोरी चोरी। साईं मां हले वेठो 5 मिंट न ॿुधंदी, मां 2 कलाक वाइस कंदुमि। अॻे वारे सईद अली चांदी में मूंखे 15 मिंट ॾिनो, छो मां 15 मिंटनि वारो मौलवी आहियां। चओ सुभान अल्लाह, मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। भोग थो कयो, 2 कलाक जागो, घंटो त कंदासीं, घंटो जागो न। ला नबी ज़बरान तुफ़लिहून कामयाब थींदो। हाणे ॿुधो ॿुधो, 40 साल मोहम्मद करीम सां झेड़ो न हो। 40 साल
अमानतूं रखंदा तू सच्चो आ तू अमीन आ तू सादिक आ भलो सोणो दिल पर अमानतूं वट मोहम्मद जहिड़ो को आहे ई कोन अल्लाह अल्लाह हुजूर जॾहिं ऐलान कयो ओ जुमा खान बिरोही जे ॻोठ में अचण वारो गैरतमंद तौहीदी हो खुदा जी ज़ात जो कसम हुजूर ऐलान कयो 40 साल जहिड़ो ई न हो जहिड़ो थियो उन ॾींहुं जॾहिं मोहम्मद जे कुरान नाज़िल थियो कुरान नाज़िल थियो ताजी माना त मक्के जे मुशरिक जो जहिड़ो मोहम्मद करीम सां न हो मक्के जे मुशरिक जो जहिड़ो कुरान सां हो अॼु बि माण्हू असां सां जहिड़ो छो था कनि अॼु वहाबिन सां जहिड़ो न आहे देवबंदिन सां जहिड़ो न आहे देवबंदिन सां जहिड़ो छाजे लाइ असां न कंहिंजी बकरी चोराई न माण्हू माराया यार असां सां त माण्हू ज़ुल्म कयो असांजे लीडर बहादुर कायदे सिंध शहीद मस्जिद बहादुर पुट के तमाम मस्जिद में शहीद कयो असां जहिड़े कारण आहियूं हुसैनी जमायत असांजी साबरनि जी जमायत असां पलांद में त कुझु न पिया कयूं त करे सघूं पिया पर असां सब्र जी दामन वर्तियूं वेठा ताक़त रब घणी ॾिनी आहे पर असां फसादी न आहियूं जहिड़े कारण आहियूं पोइ बि माण्हू असां सां छो था नाराज़ थियनि छाजे लाइ पिया गारियूं ॾियनि इन जे लाइ कुरान ता पढ़ो ताजी माना मक्के वारे जो भी जहिड़ो कुरान सां अजोक जो भी जहिड़ो कुरान सां अल्लाह अल्लाह पर यार कुरान हक़ आ चो भली जहिड़ो कयो पर कुरान ॿुधाईंदासीं भली जहिड़ो कयो कुरान जा वारिस आलिम दीन जा वारिस आलिम कई भला ॿुधो 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 हे तव्हांजे खैरपुर जूसे जे नुमाइंदड़ चूंडियल नुमाइंदे ज़मीन ते कब्ज़ो पियो करे चई मुंहिंजी ज़मीन आहे मारण जे लाइ माण्हू आयो न्याणी वेचारी क़ुरान खणी बीठी क़ुरान अरे साहबी वियो आहे जंग में त साहबी जो शींहं थो खाइण अचे त चवेसि ओ शींहं ख़्यालु कजांइ तूं जंग जे जानवर जो सरदार आहे त मां मिठे मोहम्मद जो ग़ुलाम आहियां त हुन पंहिंजो तर्क करे छॾियो जानवर न्याणी क़ुरान खणी बीठी असांजा माण्हू न मारियो असांजा मर्द न मार उन्हनि क़ुरान जो हया न के ठका गोली क़ुरान खे सिंधी खई मिली ठका गोली क़ुरान खे कुरान मां क्रास करे न्याणी कई जे कन ते जूं बि चक न हुयो मुझे कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद अल्लाह हयाती दे अल्लाह उनकी हिफाजत करे पांजन भाइरन के मोकिले तहां जे कंबर शहदाद कोट ज़िले जा आलिम हाफिज़ हुसैन गुल जागीरानी असांजे पासे जा साईं जमाल मुस्तफा मौलाना मोहम्मद इलियास अल्लामा ताहिर महमूद हितों जा आलिम मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साईं मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी एना नजर कर ए काज ताल के जा आलिम सब गॾिजी सजी विया चई न वॾेरे जे मथां एफआर कयो सूबेदार जो साईं खून जी एफआर थी आलिम जो त न न न खून जी भली एफआर थे पर जो कुरान जी एफआर लिखियो जे कुरान के गोली हई कुरान लावारस नागे जो नबी जो दीन लावारस नाए कुरान जा वारस जो उलमा जो बदौलमा हक जमीयत उलमा इस्लाम जा जोधा जवान वेठा थव ए मुने त ॾिसो जेको अचे तो ॾिसंदो जेको वे तो ॾिसंदो पोइ मुंहिंजो त कम लही ओ मुंहिंजो रड़ियो चई महाराज दादू अब दादू जिले दादू अल्लाह रात में 2:30 बजे निंड कई वरी सुबह की नमाज पढ़ी वरी वियो साईं वारा में साईं मोहम्मद अमीर हसन बिरोही साहिब जवान पुट फौत थी उन जी दुआ कर वरी नो फ्री थी वञो वरी मूंखे कंद कोट वञणो ये फिरंदा जागो था हे कुरान जहिड़ो कुरान था नबी साईं जो ला इलाहा इल्लल्लाह वो माण्हू बि ॿुधो हलायो न भॼी विया सभु भॼी विया भॼ हा हुन बेदन सचो आहे हुन बेदन अमीन आहे हुन बेदन तूं सादिक आहे तो जहिड़ो आहे ई कोन तूं अमान ॿुधो ॿुधो भॼी विया हिकिड़ो बीठो चए हुजूर जे शान में गुस्ताखी कई जागो था थोड़ा मुंहिंजा लफ़्ज़ मां वॾो बोली बि न आहियां अल्लाह जा मां नंढड़ो सभु जो खादम पर अल्लाह मूंखे ॾात ॾिनी आहे क़ुरान पढ़
चवनि अल्हम्दुलिल्लाह थोरो सभु भॼी विया हिकिड़ो बीठो नबी साईं जो चाचो सको जो मदीने जो मीर जंहिं ॾींहुं जाया हुजूर जे ॼमण जे करे मके जे घर घर में खुशबू पहुची वई हुजूर जावा कमरो नूर सां भरजी वियो हुजूर जावा सॼो मको नूर सां चमके पियो अबू लहब जी बानी सोए भी भजंदी आई अबू लहब के भी चवे अबू लहब मुबारक तई मुबारक शाजी हेरे मुने ॾिसो मुबारक तई मुबारक शाजी मुबारक भई ॾे तवजो करदा अर्ज़ कयूं वञा खुदा जी ज़ा जो कसम चवेस थी अबू लहब मुबारक हेरे न ॾिसो न ॿुधो ॿुधो जलसन में वञो न शरिया भी न थी वेंदा कयो निंड भी न कंदा कयो ॿार भी न थींदा इन टिनी से कलम न अथव हे चरियो हिंद जी बि मूंखे गानियूं ॾे तव्हां पहिरियों छा कंदो चवंदो मौलवी साहब साईं गानो हा न पागल भला ॿार वेठा आहिनि उहो बीठो आहे ॾिसो हिनखे छा था कयूं हिन बीठो आहे खाए थो शइ बि हिनखे कलम कोन्हे अब निंड पियो हुजे हुनखे बि कुझु कंदो ऐं टे अहिड़ा त हिन ते कलम न आहे ऐं जॾहिं ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां इहे बि ॿुधी छॾियो शहर वञो न जॾहिं शहर हितां वेंदो शहर हितां ॻोठ मां पंधु निकिरो न त कुतो जाते मिले वञ उन हर हर न ॾिसंदो हीअं ॾिसंदोसि खाईंदो हीअं ॾिसी वरी हीअं कंदो पोइ चकण हिकु ॿियो जॾहिं वेगन ते चढ़ो न वेगन ते कंबर खां शहदाद कोन खां लाड़काने वञो शहदाद कोन त वेगन वारो जेको किराओ वठे उन ॾे हर हर न ॾिसंदो छो तो महसूस कंदो पक किराओ न ॾिनो अथई चवंदो किराओ ॾे तो हर ॾिस टियों जॾहिं शहर में घुमो त पुलिस वारे ने न ॾिसंदा कयो सिपाहीअ ने हीअं ॾिसंदो शक चवंदो अड़े असुलादी काॾो अथई जलसे में वञो त हेॾे होॾे न ॾिसो मां सोणो न आहियां ही सोणो मां सोणो न आहियां अब्दुल जब्बार कालो कोजड़ो गुनहगार पर ही ॾाढो सोणो हिन जे करे रब इज़त कई असांजी बि इज़त इन अल्लाह यरफउ बिहादल किताब अक़वाम व यदउ बिही आखरीन पर मैं इन कुरान जे करे घणियूं क़ौमूं इज़त वारियूं थियूं घणियूं क़ौमूं ज़लील थी वियो अबू जहल कुरान खे छॾे ॾिनो ज़लील उतबे कुरान खे छॾे ॾिनो ज़लील शेबे क़ुरान खे छॾे ॾिनो ज़लील वारे वाह यार कारो बिलाल रंग जो सांदड़ो वार गुंडीदार मोहम्मद करीम जो गुलाम क़ुरान खे सीने सां लॻायई हाय एॾी इज़त वारो बणजी वियो एॾी इज़त वारो बणजी वियो जो अॼु जुमे खान बिरोही जे ॻोठ जा मुस्लमान जॾहिं कारे बिलाल जो नालो था वठनि पोइ चवंदा रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु हाय घुमे मक्के जे घर में बियो लेकिन जुती जो आवाज अल्लाह जन्नत में तो ॿुधरायुसि अर्ज़ कयई अबू लहब नबी साईं जो चाचो अबू लहब जी बानी भॼंदी आई अबू लहब मुबारक अथई शादी मुबारक भई ॾे कई भाॼो जाओ अथई तुंहिंजे भाउ मरूम अब्दुल्लाह खे पुटु जाओ आमना बीबी पुटु ॼणियो एॾो ॿार सुहिणो एॾो सुहिणो अबू लहब सुरमो बि पातल अथसि अबू लहब सीध भी निकल थस अबू लहब पाक अबू लहब का भी खिलाफत लगल न थस नाड़ो भी कुदरती वडल थस अबू लहब चेहरो एडो सोणो थस एडो सोणो थस मक्के जे सरजमीन तेड़ो बाहर नजर न आयो अल्लाह अल्लाह अबू लहब गाल बुध एडो चेहरो चमके जो चोलियो जो चंद्र भी निसी करे चकी दो थे सोनो भाटो जाओ चे हां से तू आजाद खुशी में उन जर खरीद गुलाम बानी के आजाद आजादी वाली शई उन टाइम ते आजाद आजाद आई अब जी आदत आज खुशखबरी बुधे तो कोन को तो फुडीदा भाई के आजाद सौ ठकोट जश्न मनाए जश्न ईद मिलाद नबी के माई जवा 100 उठ कुटई बानी आजाद कई जने उन सोहणे बार के चवण सुभान अल्लाह उन हसीन जमील बार लेके
ओ जंहिंजूं अखियूं सोढ़ियूं, जंहिंजा चपड़ा सोहणा, जंहिंजा नंद जी कतार त एॾी ही जो मोहम्मद मुरकंदो हो ॼणो आसमान ते बिजली दी कड़काट करे, खिवड़ जी चमका ॾे। हा अखियूं मुबारक अहिड़ियूं सदाई ॼणो सुरमो पातल आहे, गल मुबारक अहिड़ा जो ॾाढ़ू वांगुरु चमकंदा हा, वार अंबरीन ज़ुल्फन हलंदा हा त ककर छांव कन घुमन त ज़मीन तॾहिं वांगुरु वेड़ बि ईअं मोहम्मद जे कदम जे हेठां ईंदी त मोहम्मद जो पेर मूं ते लॻे। एॾो सुहिणो, एॾो सुहिणो, एॾो हसीन। ॿुधो अबू लहब 40 साल गुज़रिया, याद आहे न, अॼु जबल जे चोटी ते बीठो आहे मुंहिंजो सोणो, चए थो मां इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, मां अल्लाह जो रसूल, मुंहिंजो ॼमण भलो, मुंहिंजो खिलण भलो, मुंहिंजो ॻाल्हाइण भलो, मुंहिंजो ॼमण भलो, तव्हां मुंहिंजी 40 साल ज़िंदगी नोट कई आहे, मां कूड़ बि न चओ था त कूड़ बि नथो चओ बि पाण सचो। अॼु मां ऐलान थो कयां मके वारो ॻाल्हि ॿुधो, मां मोहम्मद खे अल्लाह रसूल करे मोकिलियो आहे, इबादत हिक रब जी कयो, सजदो रब जो कयो। अरे मके वारा सभु भॼी विया, पहिरियों पहिरियों ऐलान हुयो अल्लाह अल्लाह सदको वञासि मिठड़े नाले तां, हुज़ूर ॾिसे पियो यार सचो पिया चवनि, ऐलान कयो अथम, सभु भॼी विया। चाचो बीठो, हुज़ूर ॾिसे पियो चाचे ॾे, अलाए चाचे जो कहिड़ो मक़सद, मां त तोखां पुछां थो, हुज़ूर त ईअं सम्झंदो हूंदो ॿिया जवाब ॾेई मतां चाचो मांखे मञे, मतां चाचो मुंहिंजी ॻाल्हि खे मञे जो बीठो, पर हुन लफ़्ज़ कहिड़ा जा, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह, नकल न कुफर कुफर न बाशद। हुज़ूर खे चई ओ मोहम्मद तुंहिंजो हथ भॼे, इन जे लाइ घुरायो अथई, केॾा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि। हुज़ूर खे चवे थो हथ भॼई, अल्लाह अल्लाह ॾाढो ॾुख थियो, ॿिया हलिया विया। चाचे इहे छो चयो, चाचो बि हलियो वञे या न, चाचो बि ॻाल्हि न मञे, अहिड़ा लफ़्ज़ चई मोहम्मद तुंहिंजो हथ भॼे, ॾाढो ॾुख थियो। अकेलो जवान, हुज़ूर जो को त साथी कोन हो, अञा पहिरियों पहिरियों ऐलान पियो करे, हसीननि में असन, जमीलनि में अजमल, कामिलनि में अकमल, सोणी ज़बान वारो, सुहिणी गुफ़्तार वारो, सोणो घुमण। अबू लहब इएं चयो हथ भॼई, वॾेरनि खे तकलीफ़ ॾिनी अथई, ॾाढो ॾुख थियुसि। रब फरमायो ओ सोणनि जा सरदार, ओ मुंहिंजा दिलबर, ओ आमना जा लाल, ओ मुंहिंजा रब मुंहिंजा महबूब, सोणा कम न कर, कम न कर, कम न कर। इन तोखे लफ़्ज़ चया मूंखे बि न वणिया आहिनि, हाणे जेके लफ़्ज़ चया अथई साॻा लफ़्ज़ मोटाए करे हणांसि थो मुंहं में, अहिड़े रजिस्टर में थो लिखांसि, क़यामत जे सिज वणंदे कोई ड्राही दुसीन। हुन चयो हथ भॼई, अल्लाह फरमाए तब्बत यदा अबी लहब व तब, मा अगना अन्हु मालुहु व मा कसब, सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब। हुन चयो हथ भॼे, अल्लाह फरमायो अबू लहब तुंहिंजा ॿई हथ भॼनि, तुंहिंजा ॿई हथ भॼनि। अरे तो माल जेको गॾु कयो उहो तोखे माल बि कम न आयो। सयस्ला नारन ज़ात लहब, अबू लहब तोखे सिगो जी बियारी बाग़ में वञी पवंदे। अल्लाह अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम, ओ मुसलमानो कलमे वारो, रब फरमाए तूं त जहन्नम में थो वञे, पर तुंहिंजी ज़ाल में जमील जेका वॾी किला खोर उहा बि जहन्नम में। तंहिंजी माना त मदीने जे मीर इमामुल अंबिया जो गुस्ताख जहन्नमी है, भली चाचो छो न हुजे, किला तो करे, गुस्ताखी तो करे, जहन्नमी है। चओ त जन्नत उन्हनि खे मिलंदी जेके सच्चा आशिक मदीने जे मीर जा हूंदा। मक्को फतह क्यों, मक्को फतह थियो न, कुर्बान वञा, सदको वञा, केरु करे तव्हां न कंदो, रोयो तव्हां न कंदो, मक़सियो तव्हां न कंदो। इहे मुंहिंजो साईं आयो मके में ऐलान कयो, मके वारो ॻाल्हि ॿुधो,
मां मोहम्मद तंग सां विढ़ंदुसि न वञो पंहिंजे घरनि जा दर अंदरो बंदि करे छॾियो मुंहिंजी फौज तव्हां सां न विढ़ंदी चओ न सुभान नबी से फरमाए मके वारो ॻाल्हि ॿुधो तवजो कयो मां थोरो वाइस कंदुमि अबा न ॻाल्हाए ॾाढा मके वारो मां मोहम्मद जे चाचे अब्बास जे घर में वञो न त बि मुंहिंजी जंग न अथव चओ न सुभान केरु थिए इहे यार पोइ बि माण्हू पकड़िजी पिया पोइ बि माण्हू ॿधिजी पिया ये कतार ॿधियूं बीठा छा ॻाल्हि आहे मके वारो मूंखे यादि अथव न मुंहिंजे बिलाल खे मारनि हा साईं मुंहिंजी सुम्ह ये कलमो पढ़ो हुनखे तव्हां ॿ अध कयो हाओ साईं सुमेर बीबीअ कलमो पढ़ियो त हुनजूं अखियूं कढियूं हाओ साईं तव्हांखे यादि आहे न मुंहिंजे दर ते तलवारूं खणी मारण आया हो हाओ साईं अॼु ॾियो ख़बर मां तव्हांखे छा कंदुसि चई साईं करीम इब्नुल करीम तूं ॾाढो भलो आहे तूं बाज़ारो आहे तू करीम आहे साईं साईं ने फरमायो एॾा ॾुख न अथव पर यार ॻाल्हि ॿुधो मां मोहम्मद सभिनी खे माफ़ करे छॾियो ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो माण्हू भॼंदो काबे जे गिलाफ में चुमड़ी पियो साईं पर केरु आहे ॿुधो केरु आहे साईं फिलाणो आहे उहो माण्हू मोहम्मद करीम खे गारियूं इब्न खतल मायूं गॾु करे रंडियूं नचाए मोहम्मद जे शान में गुस्ताखी कंदो हो जॾहिं मक्को फतह थियो हाणे कारे भॼे काबे में चुमड़ा त मन मां जथे मन मूंखे मां छॾनि पर गुस्ताख रसूल हो साईं फिलाणो केरु आहे चई इब्न खतल कतल कयो छो साईं काबे में बीठो आहे पाण मोहम्मद जो गुस्ताख मोहम्मद खे घटि वधि ॻाल्हाईंदो हो मोहम्मद जे गुस्ताख खे अॼु काबो बि बचाए नथो सघे चो नबी जो गुस्ताख चओ जहन्नमी भी आ पर जाते ॾिसो फ़क़्तुलू क़त्ल कयोसि मारियोसि अर्ज़ पियो कयां त ऐलान थियो अबू बकर सिद्दीक़ उन ॾींहुं न हुयो वापार जो सामान वठण वियो हो खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो तवजो कयो थोरी ॻाल्हि अर्ज़ कयां दुआ घुरां हज़रत मौलाना जमाल मुस्तफा साहब वेठनि होना मौलाना अब्दुल्लाह अब्बासी साहब भी पहुची वियो ॿिया आलिम भी आया आहिनि हेॾो हे फ़कीर भी लठ खई थई अल्लाह ख़ैर करे तवजो कयो खुदा जी ज़ात जो कसम सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे पतो पियो मोहम्मद गले ऐलान कयो नबूवत जो तौहीद जो मानो न मञो से अबू लहब खे लफ़्ज़ चयसि सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो हुजूर जो दरवाज़ो खड़कायो साईं निकिरी आया पाण फरमाया अबू बकर जी मुंहिंजा सोना बेख़बर चईं मां ॿुधो त तव्हां चओ था मां अल्लाह जो नबी आहियां साईं फरमायो हा इहे न चई त मोजज़ो ॾेखार अबू जहल चयो हुयुसि चंड ब टुकड़ा करे ॾेखार गोआ खणी आयो पत्थर खणी आयो वण खे सॾु कर मोजज़ा ॾिठई त बि न मञई ज़िद्दी 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 अॼु बि अथई क़ुरान खोले करे ॾेखारेनि नथा मञनि ज़िद्दी 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 ज़िद्दीअ खे हिदायत न थींदी सैयदना अबू बकर सिद्दीक़ कोई भी मोजज़ो न घुरो हुज़ूर फरमाया मां अल्लाह जो नबी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कलमो भरे वो दुकार न खोलो कलमो भरे दुकार न खोलो फिर तो उस्मान पे उस्मान काने चे कमसा चे मोहम्मद के सुजानी थोड़े चे हां सारा जवाब किया चे भलो चे माण्हू सां गॾु ठगी बगी चे न बाबा चे भला ॾे ख़बर कूड़ करे ॻाल्हायो अथई चे न चे यार ॻाल्हि ॿुध मोहम्मद चए थो मां अल्लाह जो नबी आहियां हज़रत उस्मान चयोसि जेको माण्हू ते कूड़ नथो ॻाल्हाए अल्लाह ते कीअं ॻाल्हाईंदो बेशक नबी आहे जेको माण्हू ते कूड़ नथो ॻाल्हाए उहो अल्लाह ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो त मूंखे अल्लाह नबी करे मोकिलियो आहे चे यार सच थो चवे हिक ॾींहं में सैयदना अबू बकर सिद्दीक़ 70 माण्हुनि खे मोहम्मद जो कलमो पढ़ायो
हुते वियो वारो वारो को मोहम्मद अल्लाह जो नबी ॿुधो ॻाल्हि ओड़े 40 माण्हू मुस्लमान थिया साईं खे चए सही अर्ज़ कया पाण फरमाए ॿुध दिल थी चए त तौहीद ॿुधायां दर दर ते काबे में वाइस के पाण फरमायो माण्हू कुल 39 सॼो मको मुशरिक जो काबे में बुत कुछ सब्र कर कब थी दो छि दिल दी चवे यहां दो फाटई मोकल थी वई ऐलान अबू बकर तबियत जो तमाम थदड़ो बुर्दबार हलीम ॾाढा करे न ॻाल्हाईंदो तवजो कयो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे पीर चयो ठीक ऐलान थियो माण्हू आया जोक दर जोक जमे गफीर अबू बकर सिद्दीक मिंबर ते बीठो पंहिंजा परव हजरत अबू बकर सिद्दीक खुतबो शुरू कयो नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु पढ़ंदे हिन लफ्ज़न ते आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मशाहिदी दोने अल्लाह वहदहु ला शरीक जात में अकेलो सिफात में अकेलो ए पुत कुछ न थव ए ठिकर भितर थव सजदो हिक जो कयो न वण दे वञो न कंडे दे न झंडे दे न कबर दे न कंडे अल्लाह अल्लाह ऐ मशाहिदी दोने त मुहम्मद अल्लाह जो रसूल थव यार कातराना हमलो कावड़ जी भया चुप कर वाइस पियो करे रुगो अल्लाह 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 कई दई रुगो मोहम्मद के चए तो नबी यतीम अबो कोने अम्मा कोने यतीम गरीब बब्बा महीना घर में बाही न थी बरेस इयो नबी असां ते वडेर मार देनो कई नंढो हुयो कई पत्थर हुयो किरी पयो जवान पाड़े जा माण्हू आया कौम जा माण्हू आया कबीले जा माण्हू आया खड़ी वया मक्के में गाल मशहूर थी त अबू बकर मरी अया अम्मा भी मुसलमान न थियस अबो भी न जोस पता भी टन अबो पानी कयू भी ठोआ अम्मा पता भी थिया बेहोश जिस्म मारा तो निकरी आई अल्लाह अल्लाह शाम जो टाइम दो अबो तजे दो कल्ली मिली या अबा बकर अबू बकर मूसा दा गाला न मुजा बचड़ा ओ मुजा बचड़ा अल्लाह अल्लाह जुमा खान बिरोही दे गोट जा मुसलमान शाम जो टाइम जो होश आयो अखियूं खोले हेडे ॾिठई हेडा अम्मा ढोड़ंदी आई बच्चा पानी पी बच्चा मानी जाए सॼो ॾींहुं गुज़री वियो ये ॾिसी करे अहिड़ा लफ़्ज़ चयई हदीस में लिखिया पिया तो सोन जे पाणीअ सां वञी खोले ॾिसो अहिड़ा लफ़्ज़ पियो चवे छा पियो चवे पंहिंजी जान जी न ईअं न चई त धक करण लॻा ईअं न चई त पाणी ॾियो ईअं न चई त मानी ॾियो ईअं न चई त मुंहिंजा नंढड़ा बचड़ा त ख़ैरियत सां ईअं न चई त अबा तो ॾे छा आहे न न न न न अल्लाह 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 सदको वञाए सिद्दीक तॾहिं त चवंदा अबू बकर जेके चाहिनि तोखे तुंहिंजो सदाई ख़ैर हुजे परवर नींदुनि पांद पनाह जो जाने उन जो पैर हुजे एॾो आशिक़ रसूल अखियूं खोले चए थो कैफ हबीबी रसूलुल्लाह उता बि ॾाढा चलो सुभान अल्लाह अम्मा मुझे सही अम्मा मुझे महबूब छा मां तो इस गाल घणा साल थे तुझे मक्के में दुकान होया हां मां कई कुरैशी अरबत में नालो वरतो ना मां कल मोहम्मद जो कलमो पढ़े थी पुट हालत ही थी रही मारन नहीं चली अथे को सा असा तुझे यार पतो छो तो मुसलमान थी पर या गाल बुधाया वन त हजरत अबू बकर सिद्दीक वो जवान जो अबू भी सहाबी अम्मा भी सहाबियानी घरवारी भी सहाबियानी पुत्र भी सहाबी पाण भी सहाबी त पोटरा भी सहाबी एड़ो सहाबी बियो न कहीं के भी कुरान में अल्लाह सहाबी न सजो आ जे सजो थे त अबू बकर सिद्दीक वक्त ना है जैसा तो अम्मा पाले में माई मुसलमान वडी वो माई आई पूछे तो नहीं खबर साईं जो हवाल जो बीठान
कुछ न चवंदा मुंहिंजी मोहब्बत आहे चई ख़ुशि आहे तुंहिंजो यार ख़ुशि तुंहिंजो महबूब ख़ुशि आहे कुझु न थियो त अबू बकर की पाणी ये हालत आहे चए थो न अम्मा पुट ढुक त पी चए थो अम्मा महबूब जो अहवालो कननि सां ॿुधो तम न इन अखियुनि सां न ॾिसंदुमि न मानी खाईंदुमि न पाणी पी केरु आहे जेको जुमे खान बेड़ो आशिक़ आहे न परवाने को चराग बुलबुल को फूल बस जले बे मिसरे दिया था ना पोसो बनाना चाहिए परवाने को चराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर में बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता जब तक कट मरो मैं सैयद यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता कमजोरी नहीं है गेल बात आचन सजन खबर पई हर कम जे घर में हुजूर खबर पई अबू बकर सही उठी भाकुर पाए अबू बकर की पाजे गोद में सुमारियो जजो बदलो अबू बकर सिद्दीक हिजरत वारी रात गार में लातो हो अजो अरकम जे घर में गोद मदीने जे मीर जी सिर अबू बकर जो हिजरत वारी रात गार में गोद मदीने जे मीर अबू बकर सिद्दीक जी ही तो चेहरो मोहम्मद करीम हज़रत अबू बकर वो साहबिया चदो अन नज़र इला वजह रसूलिल्लाह अबू बकर चए तो मुखे अखियों मुंहिंजो हुजन चेहरो सोना मोहम्मद तुंहिंजो हुजो इनफाक माली अला रसूल माल मुंहिंजो हुजे घोरिया तुंहिंजे मथां ऐं यकून बिंती तहत रसूलिल्लाह न्याणी मुंहिंजी हुजे राणी तुंहिंजी हुजे साईं जन ये लफ्ज़ कई साहबी के न चया चयो अबू बकर सभिनी जा थोरा मां लाए छॾिया हिते तुंहिंजा थोरा मुते रहिजी विया क्या मजे ॾियारे अल्लाह मुंहिंजी तरफ़ां लाही वाइज़ वॾो आहे सिद्दीक़ अकबर जो शान हुजे 5 कलाकनि जो टाइम हुजे ॿियनि आलिम जो बि हक़ आहे जुमा खान गिरोही वारनि खे अल्लाह वधाए इंशाअल्लाह ईंदड़ साल ही पिंडाल पूरो न पवंदो पिंडाल ॿियो ॻोल्हियो अल्लाह से बरकत करे नात खाना महमूद मुस्तफा बेर जो नात चौदो चोट जी समझो था न किरावा वरी तहां वरी ताला हणी आयो ॿ खीसे घेराए छा अॼु ये नबी साईं जो शान बयान कंदो पर अहिड़ो जो घोर कयोसीं अड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो साहबी आहे नबी साईं जी तारीफ़ पियो करे नबी साईं जिब्रील जी पुछी ठपी चईसे हसन मोहम्मद जी तारीफ़ कर अल्लाह वधाई असां देवबंद के अल्लाह वधाई उन जे करे न मोहम्मद जी तारीफ़ कर को नबी सही फरमाते पुट मुझे शान में बयान कियो थई वठ मां मोहम्मद चादर में तोहफे में मां की जात जो ता जे इलाके में इन इलाके ता जी कमर इलाके वो आई फायजा केरा हमरा बचे हेतरे 4 जवान चाहिए 40,000 खुलिया कर रखा त फायजा ते घोरींदासीं पूरी तरह न थी पे